पाकिस्तान तहरीक इंसाफ जो इस्लामाबाद में एहतजाज मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में चकरियूं। PTI बानी जी भेनरुनि अलीमा खान ऐं उज़मा खान समेत केतिराई कारकुन गिरफ़्तार। IG इस्लामाबाद जो चवण आहे त मोबाइल सर्विस न हुअण करे तफ़सील देर सां पिया मिलनि। एहतजाज कंदड़ 3 कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। पथराव दौरान SP समेत 3 अहलकार ज़ख़्मी। पुलिस जी मुज़ाहिरीन मथां शैलिंग रावलपिंडी ऐं इस्लामाबाद खे मिलाईंदड़ समूरा रस्ता बंदि। PTI कारकुननि हैवी मशीनरी ज़रिए रस्ते ते रखियल कंटेनर्स हटाए छॾिया। सिक्योरिटी हाई अलर्ट। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो फ़िज़ाई दौरो, सिक्योरिटी इंतज़ामनि ऐं मजमूई सूरतहाल जो जाइज़ो वरिताईं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां शिरपसंद अंसरनि खे सख़्तीअ सां मोड़ ॾियण जी हिदायत। चवे थो इस्लामाबाद में अमन जी सूरतहाल ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद इंतज़ामिया ऐं पुलिस हर मुमकिन सूरतहाल खे मोड़ ॾियण जे लाइ तयारु आहे। पाकिस्तान के मुख्तलिफ शहरन में इंटरनेट सर्विस मुतासर थियण सबब शहरी ॾुखियाईनि जो शिकार। इस्लामाबाद, कराची, लाहौर, कोयटा, पिशावर समेत मुख्तलिफ शहरन में मोबाइल फ़ोन डेटा मुतासर थियण सबब ऑनलाइन कम कंदड़ माण्हू बि परेशान। कोयटा ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मोबाइल कंपनियुनि जी 3G ऐं 4G सर्विस जुज़वी तौर मअतल। हुकूमत पारां फ़लस्तीन बाबति 7 अक्टूबर ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराइण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सदर ऐं वज़ीर आज़म जे फ़ैसिले जी आजियां। PPP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ग़ज़ा ते क़ाबिज़ फ़ौज जो क़त्ल-ए-आम जो दाइरो लिबनान ताईं पखिड़िजी चुको आहे। इहा जंग पूरे ख़िते खे लपेट में आणे सघे थी। समूरी क़ौम खे साम्राजी यहूदी एजेंडा ख़िलाफ़ हिकु आवाज़ थियणो पवंदो। रूसी हथियारबंद फ़ौज के डेप्टी चीफ ऑफ जनरल स्टाफ जो पाकिस्तान जो दौरो। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा सां रूसी जनरल की मुलाकात। ISP आर्मो जी मुलाकात दौरान पेशवराणनि मामलनि ऐं दिफ़ाई सहकार बाबति ॻाल्हियूं। इलाक़ाई अमन खे हथी ॾियारण लाइ सिक्योरिटी सूरत-हाल ते बि ख़्यालनि जी ॾेवड़। भारत पंहिंजे परॾेही वज़ीर जयशंकर खे शंघाई सहकार तंज़ीम जे सरबराही इजलास में शिरकत लाइ पाकिस्तान मोकिलण जो फ़ैसिलो करे वरितो। जयशंकर इस्लामाबाद दौरे में भारतीय वफ़द जी क़यादत कंदो। 9 सालनि में भारत जे कंहिं आला शख़्सियत जो ही पहिरियों पाकिस्तान जो दौरो हूंदो। SCO जो सरबराही इजलास 15 ऐं 16 अक्टूबर ते इस्लामाबाद में थींदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मलेशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जी मुलाकात बेतरफ़न लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवड़। ISP आर्मो जो मलेशियन वज़ीर आज़म दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तानी फ़ौजी क़ुर्बानी जो एतराफ़ कयो ऐं पाक फ़ौज जी पेशवराणी महारत जी वाखाड़ कई। मुलाकात में बेतरफ़न स्ट्रेटेजिक लाॻापन, ख़िते जी सलामती ऐं दिफ़ाई सहकार ते बि ख़्यालनि जी ॾेवड़। मलेशियन वज़ीर आज़म आर्मी चीफ खे मलेशिया जे दौरे जी दावत ॾिनी। मलेशिया जो वज़ीर आज़म अनवर इब्राहिम पाकिस्तान जो दौरो मुकमल करे वतन वापसि रवानो थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुअज़्ज़ज़ महिमान खे नूर ख़ान एयरबेस तां अलविदा कयो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में वापार खे हथी ॾियारण लाइ मुफ़ाहिमती मुआहिदनि ऐं मज़बूत लाॻापनि ते इत्तेफ़ाक़ थियो। वापार वधाइण सां मईशत जी बहितरी ऐं रोज़गार में वाधारो थींदो। मलेशिया जे वज़ीर आज़म जो पाकिस्तान जो दौरो कामयाब रहियो। मलेशिया सां पाकिस्तान जा बहितरीन ऐं दोस्ताना लाॻापा आहिनि। मलेशिया खे पाकिस्तान चांवर ऐं गोश्त एक्सपोर्ट कंदो। पाकिस्तान मां $200 मिलियन जे गोश्त मलेशिया एक्सपोर्ट कयो वेंदो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त एक्सपोर्ट में इज़ाफ़ो मुल्की वापारी खसारे में वाज़े घटिताई थी रही आहे। आलमी अॻुवाणी जी पाकिस्तान दौरे सां मुल्की मैशियत मुस्तहकम थींदी। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक़ मलक जो चवणु आहे त महांगाई जी शरह में घटिताई आई आहे। हुकूमती क़दमनि सबबि मुल्की मैशत बहितर थिए पई, पर ॾही मटासटा वारे नाणे में इज़ाफ़ो थियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर चयो त हारियुनि जे फलाह ऐं बहबूद ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। खाधे पीते जूं शयूं बि सस्तियूं थी रहियूं आहिनि। अवामी मसइला हल करणु हुकूमत जी तरजीह आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जे वफ़द जी मुलाकात। सनअती तरक़ी ऐं मैशियत जी मज़बूती ते ख़्यालनि जी ॾेवड़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मुल्की मैशियत बहितर थी आहे, जंहिं सबबि व्याज जी शरह में बि घटिताई थी आहे। पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जे वफ़द चयो त वधीक टैक्स लॻाइण सां
सनती पैदावार मुतासिर थी रही है। बिजली जा अघ घट हूंदा त सनत खे फ़ाइदो थींदो। वॾे वज़ीर पारां बिज़नेस काउंसिल जे वफ़द खे सनन तजवीज़ुनि ते गौर करण जी ख़ातिरी। पाकिस्तान में खजूर जो फसल ज़राअत में अहम किरदार अदा करे थो। पाकिस्तान खजूर जी पोखी ऐं पैदावार जे लिहाज़ सां 5 नंबर ते आहे। पाकिस्तान पंहिंजे एक्सपोर्ट सां आलमी मार्केट में अहम किरदार अदा करे रहियो आहे। मुल्की मईशत बहितरी ॾांहुं वधी रही आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो पहिरीं आलमी खजूर फेस्टिवल जे इफ़्तिताह करण खां पोइ तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जी बरामदी सलाहियत मां फ़ाइदो हासिल करण लाइ वॾी सिड़पकारीअ जी ज़रूरत आहे। पहिरियों आलमी खजूर फेस्टिवल जिद्दत सहकार ऐं बहितरीन कारकर्दगीअ जो चिटो सबूत आहे। वापार असांजी पहिरीं तरजीह आहे। खजी जे आलमी मार्केट में एक्सपोर्ट सां पाकिस्तान सुठो नालो कमाए सघे थो। खजी जे एक्सपोर्ट लाइ गॾियल अरब इमारतुनि खां मदद वरिती वेंदी। सिंध जे गवर्नर कामरान टैक्सोरी जो कराची में पहिरें आलमी खजूर फेस्टिवल जी तक़रीब खे ख़िताब। पीपल्स पार्टी सिंध 7 अक्टूबर ते जमात इस्लामी जे गज़ा मिलियन मार्च में भरपूर शिरकत जो ऐलान करे छॾियो। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त पीपल्स पार्टी फ़लस्तीन ऐं लिबनान सां यकजहतीअ जे लाइ जमात इस्लामी जे मार्च जी हिमायत करे थी। पीपल्स पार्टी अॻवान ऐं कारकुन जमात इस्लामी जे मार्च में भरपूर नमूने शिरकत कंदा। गॾियल क़ौमुनि खे लिबनान ऐं फ़लस्तीन में इसराइली जारियत खे रोकण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। सियासी इख़्तिलाफ़नि खे पासीरो रखी समूरियुनि जमायतुनि खे मुतहद थियणो पवंदो ऐं इसराइली जारियत ख़िलाफ़ हिकु मज़बूत मौक़िफ़ अख़्तियार करणो पवंदो। वफ़ाक़ी हुकूमत दिसंबर 2024 में ग्रीन लाइन बस सर्विस सिंध हुकूमत जे हवाले कंदी। सिंध हुकूमत ग्रीन लाइन बस सर्विस जा ऑपरेशन संभालण लाइ तयारियूं मुकमल करे वरितियूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिलिना मेमर जी सदारत हेठि आला सतही इजलास ग्रीन लाइन बस सर्विस जी ऑपरेशन जो जाइज़ो वरितो वियो। ग्रीन लाइन खे ऑरेंज लाइन सां ॻंढण वारे मंसूबे ते बि तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिलिना मेमर ग्रीन लाइन खे ऑरेंज लाइन सां ॻंढण वारे मंसूबे खे जल्द मुकमल करण जी हिदायत कंदे चयो त ग्रीन लाइन मंसूबो कराची जी पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम लाइ अहम क़दम आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ग्रीन लाइन जे ऑपरेशन्स लाइ 2 अरब जी सब्सिडी ॾिनी पई वञे। सिंध हुकूमत उन ते नज़रसानी कंदी। अॻूणे सदर डॉक्टर आरिफ अलवी जी डेंटल क्लिनिक सील करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट पारां सिंध हुकूमत, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, सिंध हेल्थ केयर कमीशन ऐं ॿियनि खे नोटिस जारी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां सिंधी मुस्लिम सोसाइटीअ में डेंटल क्लिनिक सील करण जो कारण सियासी इंतकाम आहे। डॉक्टर आरिफ अलवी खे रुगो सियासी बुनियादनि ते हिरासां कयो पियो वञे। क्लिनिक सील करण खां पहिरियां को बि नोटिस न ॾिनो वियो। इसराइल मुसलमाननि जो गॾियल दुश्मन आहे। मुसलमाननि खे इसराइल ख़िलाफ़ मुतहद थियणो पवंदो। मुसलमान मज़लूमनि सां यकजहतीअ जो इज़हार कनि। इसराइल गज़ा में रत जी रांदि खेॾी रहियो आहे। फ़लस्तीन ते जारी इसराइली ज़ुल्मनि जी मज़म्मत करियूं था। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो तेहरान में 5 सालनि खां पोइ जुमे नमाज़ जे इज्तिमा खे ख़ुतबो चवे थो ईरान जो इसराइल ते हमिलो जाइज़ हो ऐं असां इसराइल खे जवाबु ॾियण में देरि न कंदासीं, न ई जल्दी कंदासीं। ऐं अमेरिकी सदर जो बाइडन ईरानी ठिकाणनि ते इसराइल जे इम्कानी जवाबी हमले जो इशारो ॾेई छॾियो। चवे थो इसराइल खे हमले जी इजाज़त नथा ॾियो पर मशवरो करियूं पिया। ईरानी ठिकाणनि ते इज़राइली हमलनि बाबति ॻाल्हियूं जारी आहिनि। पेंटागन तर्जुमान मूजिबि इसराइल जो रद्द अमल छा हूंदो ख़बर न आहे पर असां राब्तो जारी रखंदासीं।